ते मुबैना तौरु आपघात कंदड़ नौजवान आलम कोहली जे वारसनि इंसाफ़ लाइ एहतजाज कयो आहे। पेश आहे हबीब शेख जी हीअ रिपोर्ट। कुछ ॾींहं अॻु आलम कोहली जेको अस्पताल वियो हो इलाज कराइण, उते पुलिस अमलो ऐं डॉक्टरनि जी तरफ़ां जेको हुनखे अस्पताल मां ॿाहिरि कढियो वियो हो, उनखां पोइ जेको हुन ख़ुदकशी कई ऐं उन हवाले सां उन्हनि जे जेका गर्भवती आहिनि उन्हनि सां गॾु असां मौजूदु आहियूं। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। उनखे ॾाढो कर पुलिस वारी के बच करे मराए को ढोड़ाए कढियो आहे। असांखे इंसाफ़ अब बाबा इंसाफ़ करियो, उनके फांसी ॾियो। असां में असां जेकी एफआईआर कटाई आहे त असां सिविल टंडू मोहम्मद खान जो जेको एमएस आहे उन ते असां एफआईआर कटाई। असां असल में अञा ताईं असांखे कंहिं डॉक्टर जो नालो न ईंदो आहे त असां एमएस जो नालो कीअं ईंदो। हाणे ख़बर पई त एमएस जावेद मेमण आहे, छो त डॉक्टर पूरी अमले जो हिकिड़ो ई हूंदो आहे। पूरी सिविल अस्पताल जो डॉक्टर हिकिड़ो या पूरी अमलो उन जे पोयां हलंदो आहे। जॾहिं एमएस डॉक्टर जावेद मेमण हुकुम कयो तॾहिं उनखे एतिरो तज़ील करे उनखे मारियो या बेदर्दी सां उनखे तशदुद करे। तव्हां पाण वीडियो वाल ॾिठो हूंदो, ख़ुदा जो ख़ौफ़ करे उनखे दौड़ाए लठियूं हणी मरण ते मजबूर कयो, उनखे धिका ॾेई वञी खूह में किरायो आहे। आलम कोहली जो क़त्ल इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजी बीमारी में वाझाए पियो इलाज लाइ, उनखे क़त्ल थो कयो वञे, इहो सरासर नाइंसाफ़ी आहे। आलम कोहली हिकु पोरियो तो उन जे क़त्ल ॿोड़ण लाइ जेके बि इंतज़ामिया कोशिशूं करे रही आहे, असीं सख़्त लफ़्ज़नि में उनजी मज़म्मत कयूं था। मुंहिंजे भाउ खे इन अस्पताल में मारियो वियो आहे, डॉक्टर एमएस मरायो आहे। हू दवा जे लाइ बुखार उनखे हल्को सल्को ईंदो, दवा जे लाइ दवा उनजी न कई, उनखे चरियो मेंटल करे उनखे मारियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि त आलम कोहली मञूं था हू आयो अस्पताल में इलाज लाइ ऐं उन खां पोइ उनखे चवंदा 104 डिग्री बुखार हो। बुखार खां पोइ उन बुखार दिमाग़ ते चढ़ण खां पोइ माण्हू जो दिमाग़ कमु न कंदो आहे, उहो आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। ऐं उनजो मेन जेको सबबु थिए थो ख़ुदकशी जो, उहो थिए थो तज़लील। कैमरामैन आसिफ अवान सां गॾु हबीब शेख, धरती टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।